पाकिस्तान जो मशहूर फ़नकार पठानो ख़ान, जंहिंजो राग ॿुधी भुट्टे साहब बि रोई ॾिनो। पाकिस्तान जो मशहूर सराइकी लोक फ़नकार पठाने ख़ान जो जनम 1926 ईस्वी पंजाब में कोट अदू अलग रेगिस्तान जे विच वारे ॻोठ तंबू वालीअ में थियो। संदसि असुल नालो ग़ुलाम मोहम्मद वलद ख़मीसो ख़ान आहे। जॾहिं हू सिर्फ़ चंद सालनि जो हो त हिन जे पीउ टीं शादी करे ज़ाल खे घर आंदो। तंहिं करे हिन जी माउ संदसि पीउ खे छॾण जो फ़ैसिलो कयो ऐं हूअ पंहिंजे पुट खे पाण सां गॾु वठी कोट अदूअ में पंहिंजे पीउ सां गॾु रहण जे लाइ हली वई। हिकु भेरे छोकिरो सख़्तु बीमार थी पियो त संदसि माउ ख़ैसि हिकु रूहानी बुज़ुर्ग सैद जे घर वठी वई। सैद जी ज़ाल हिन जो घणो ख़्यालु रखियो ऐं हिन जी माउ खे सलाह ॾिनी त छोकिरे जो नालो बदिलाए, छाकाणि त संदसि नालो ग़ुलाम मोहम्मद हिन लाइ रूहानी लिहाज़ खां ॾाढो ॻरो लॻी रहियो आहे। उन ॾींहं खां पोइ हू पठानो ख़ान जे नाले सां सॾियो वियो। जॾहिं संदसि माउ पेके मोटी वई त गुज़र सफ़र लाइ पठानो ख़ान सॼो ॾींहुं काठियूं कंदो हो ऐं संदसि माउ तंदूर ते मानी पचाईंदी हुई, जेका पाड़ेसरी खाउन ख़रीद कंदा हुआ ऐं इहो ई संदनि रोज़ीअ रोटीअ जो वाहिद वसीलो हो। चवनि था त उन्हनि ॾींहंनि खे यादि करे संदसि अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा हुआ। पठाने ख़ान सां संदसि माउ जो ॾाढो प्यारु हो। हुन हिन जी सुठी सार संभाल कई ऐं हिन खे तालीम ॾियण जी कोशिशि कई। मगर पठानो ख़ान पंहिंजे पीउ ख़मीसा ख़ान वांगुरु पंहिंजो वक़्तु घुमण फिरण ऐं ॻाइण में गुज़ारियो। हिन जी अजीब तबियत ख़ैसि पंहिंजो हाई स्कूल 7 दर्जे खां पोइ छॾण ते मजबूर कयो। हिन अक्सर करे मिठण कोट जे बुज़ुर्ग ख्वाजा गुलाम फ़रीद रहमतुल्लाहि अलैहि जा राग ॻाइण शुरू कया। राग में संदसि पहिरियों उस्ताद मीर ख़ान हो। उन बाद मौसीक़ीअ जी बाक़ाइदा तालीम हाफ़िज़ नज़र हुसैन खां हासिलु कई। पठानो ख़ान पंहिंजी माउ जी वफ़ात खां पोइ ॻाइण जो पेशो अख़्तियार कयो ऐं हू कलाकनि जा कलाक ॻाए सघंदो हो। 1974 ईस्वीअ में हिन पहिरियों भेरो रेडियो पाकिस्तान मुल्तान ते ॻाए मशहूरी माणी, जंहिं बाद फ्रांस, इंग्लैंड ऐं हिंदुस्तान में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे आलमी शोहरत हासिलु कई। संदसि आवाज़ में इहो सोज़ हो जो आवाज़ सॼे नंढे खंड में गूंजण लॻो। हाकिम वक़्तु ज़ुल्फ़िकार अली भुट्टे पठाने ख़ान खे सदारती महल में दावत ॾिनी। जॾहिं पठानो ख़ान सदारती महल में हीअ काफ़ी जिंदड़ी लुटी तंहिं यार सजन कदी मोड़ महार ते वल आ वतन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे साम्हूं ॻाई त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे रोई ॾिनो। हिन वरी साॻी काफ़ी भुट्टे साहब जे इसरार ते ॻाई ऐं भुट्टो साहब मुसलसल रोईंदो रहियो ऐं उथी फ़क़ीर खे भाकुर पातो ऐं 3 भेरा पुछियो, पठान ख़ान अॼु हुकुम कर, जेको हुकुम कंदे सो पूरो थींदो। पठाने ख़ान 3 भेरा चयो त मूंखे कुझु बि न घुरिजे, बसि मुंहिंजे रोहीअ जे ग़रीबनि जी पारत अथव, उन्हनि जो ख़्यालु रखिजो। भुट्टे साहब साणसि वाइदो कयो त हू ग़रीबनि जो ख़्यालु ज़रूरु रखंदो। पठानो ख़ान अक्सर करे ख्वाजा गुलाम फ़रीद रहमतुल्लाहि अलैहि ऐं शाह हुसैन जूं काफ़ियूं ऐं गज़ल ॻाईंदो हो। मेडा इश्क वी तू, मेडा यार वी तू अहिड़ीअ तरह ॻायाई जो इहो कलाम पठाने ख़ान जी सुञाणप बणिजी वियो। ख़ैसि 1979 ईस्वीअ में प्राइड ऑफ परफॉर्मेंस एवॉर्ड मिलियो। उन सां गॾु संदसि वज़ीफ़ो 5000 रुपया महीनो पिणु मुक़ररु कयो वियो, जेको संदसि हयातीअ में ई बंदि कयो वियो। उन खां अलावा ख़ैसि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते केतिरा ई ॿिया एवॉर्ड पिणु मिलिया। पठाने ख़ान खे पंहिंजी माउ दरियाई सिंध ऐं ख्वाजा गुलाम फ़रीद रहमतुल्लाहि अलैहि जी शाइरीअ सां बेपनाह प्यार हो। अधु ज़िंदगी माउ जी ख़िदमत में गुज़ारी ऐं बाक़ी अधु संदसि यादि में रोईंदे गुज़री। पाकिस्तान आज़ादु थियण खां पहिरियां ख़ैसि हिकु हिंदू नारी सीता सां इश्क़ थियो, जेको पाकिस्तान ठहण खां पोइ सीता जे हिंदुस्तान वञण ते इख़्तिताम पज़ीर थियो। 18 सालनि जी उमिरि में संदसि शादी थी, जंहिं मां ख़ैसि 7 न्याणियूं ऐं 4 पुट थिया। संदसि सॼी ज़िंदगी ग़ुरबत ऐं मुफ़लिसीअ में गुज़री। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे दौर में ख़ैसि 2250 फुटनि जो प्लाट ॾियण जो ऐलान कयो वियो ऐं जल्द ई भुट्टे साहब जी हुकूमत ख़तमु थी वई ऐं ज़ियाउल हक़ जो यज़ीदी दौरु शुरू थियो। ख़ैसि प्लाट पिणु न ॾिनो वियो। अबाणे ॻोठ कोट अदूअ में जंहिं झूपड़ीअ में हिन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, उन में ई 9 मार्च 2000 ईस्वी ते डिघी बीमारीअ बाद वफ़ात कई। ख़ैसि अबाणे क़ब्रिस्तान कोट अदूअ में दफ़न कयो वियो। अल्लाह पाक ख़ैसि जन्नतुल फ़िरदौस में जाइ अता फ़रमाए।